प्रोग्राम कलाम हली रहियो आहे दौरान रेडियो पाकिस्तान जो हिकिड़ो ॿियो अनाउंसर साईं रसूल बचकिरियो साहब असांजी महफ़िल में पधारिया आहिनि खेनि दिलि जी गहराइनि सां भलीकार कयूं था। रसूल बचकिरियो साहब रेडियो पाकिस्तान हैदराबाद जा अनाउंसर बि असांजे प्रोग्राम में आया आहिनि खेनि दिलि जी गहराइनि सां भलीकार कयूं था। साईं असलम जो टियों गीत कनायूं था।
राशिद हुसैन कोटड़ी खां आया आहिनि, भली कार चऊं था।